बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सर एहसान अहमद अॼु हिकु नए वीडियो सां। अॼु असांजी जेका टॉपिक आहे काइंड्स ऑफ प्रोनाउन में डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन आहे। डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन। अचो त डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन जी सिंधीअ में माना सम्झूं। डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन यानी ज़मीर तक़सीम। हाणे ज़मीर तक़सीम आहिनि छा, इन जी डेफिनेशन छा आहे, इन जे बारे में सम्झूं। अचो, डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन is used for to distribute, यानी अहिड़ा ज़मीर जेकी विरहाइण बाबति ॿुधाइनि। अचो त सम्झूं विरहाइण बाबति कीअं था थियनि। यानी असां डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन में असां इहा शइ पढ़ंदासीं त उहे ज़मीर जेके शयुनि खे, माण्हुनि खे, जॻहियुनि खे जंहिंखे मतिलबु कि विरहाइनि। हाणे अचो एग्ज़ाम्पल जे तौर जे तरफ़ ते हिन ते चऊं था एदर एहसान और ज़ाहिरा कैन इम्प्रूव टीचर परफॉर्मेंस। एहसान या ज़ाहिरा उस्तादनि जी परफॉर्मेंस यानी बेहतरी, यानी कम में बेहतरी खे परफॉर्मेंस करणो आहे। छा करिबो आहे? कम जी बेहतरी। छा में बेहतरी? कम में बेहतरी आणे सघनि था। अचो त ॾिसो हाणे हे कीअं था विरहाइनि। हाणे हिन जॻह ते जेको असां वटि आहे प्रोनाउन आहे इधर, यानी इधर जेको वर्ड हूंदो आहे यानी ॿिनि जे विच में यानी ॿिनि माण्हुनि खे, ॿिनि शयुनि खे या खे विरहाइण जे लाइ कमु थो थिए। इधर एहसान और ज़ाहिरा। एहसान या ज़ाहिरा कैन इम्प्रूव टीचर्स परफॉर्मेंस, उस्तादनि जी परफॉर्मेंस खे यानी बेहतरीअ खे, पढ़ाइण जे तरीक़े खे बहितर करे सघनि था। यानी हिते एहसान ऐं ज़ाहिरा छा खे था, एहसान ऐं ज़ाहिरा छा जा टीचर्स जी परफॉर्मेंस खे बहितरी करे सघनि था। हाणे ॿ उहे केरु आहिनि? इधर यानी ॿिनि जे विच में, या हिते विरासत केरु था कनि? हिकु एहसान या ज़ाहिरा। यानी ॿई जो कनि पंहिंजे कम में इम्प्रूवमेंट कंदा, धारदार जेके वञी करे असांखे शयुनि खे विरहाईंदा। हाणे जीअं मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, neither student nor teacher have to come late in class। यानी न उस्ताद न शागिर्द खे क्लास में देर सां अचणु खपे। हाणे हिन में असां मथियों जेको इधर हुयो यानी ॿिनि जे विच में, यानी पॉजिटिवली पुछे पियो, नेदर यानी नेगेटिवली पुछे थो। नेदर स्टूडेंट्स नॉर टीचर्स, न उस्ताद न शागिर्द खे क्लास में देर सां अचणु घुरिजे। हाणे हिन जॻह ते पढ़िया नेदर स्टूडेंट्स नॉर टीचर हैव टू कम लेट। न उस्ताद खे न शागिर्दनि खे क्लास में देर सां अचणु खपे। यानी उस्तादनि ऐं शागिर्दनि जे विच में जेका विरासत यानी डिस्ट्रीब्यूट करे थो उहो कहिड़ो आहे? नेदर यानी न। उनखां बाद में ईच यानी असां पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदा आहियूं हर हिकु। इन क्विज कॉम्पिटिशन क्लास 3 participated students got prize। यानी क्लास 3 जा शागिर्द क्लास 3 जे हर शागिर्द इन क्विज कॉम्पिटिशन क्लास
3 participated, each student got prize. यानी क्लास 3 जे हर शागिर्द जो को हिस्सो वरितो उन इनाम हासिल कयो, यानी हर हिकु। यानी हाणे असां वटि हिकिड़ो आहे, ॿियो वरी हिकिड़ो एग्जाम्पल जे तरफ़ हलूं था। एवरी इन द क्लास everyone tell about noun। क्लास में हर बार यानी असांखे छा जे बारे में, इस्म जे बारे में ॿुधायो। एवरी हर हिकु। हाणे अचो डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन खे थोरो वरी ॿीहर एग्जाम्पल जे ज़रिए सम्झूं, रिवाइज़ कयूं। डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन जेको शयुनि खे विराईंदो आहे, इन में पहिरियों एग्जाम्पल में अचे थो एदर, यानी एदर ज़ायरा आर एहसान कैन इम्प्रूव टीचर्स परफॉर्मेंस। एहसान या ज़ायरा टीचर जी कम में बहितरी आणे सघनि था। यानी एदर पॉजिटिव जे लाइ यूज़ थींदो आहे, यानी ॿिनि जे विच में एहसान या ज़ायरा, यानी ॿिनि माण्हुनि खे पाण में विराए थो एहसान ऐं ज़ायरा, यानी कंहिंसां जेको आहे कंहिंखे जेको इम्प्रूवमेंट परफॉर्मेंस करे सघनि था टीचर्स जी, यानी पॉजिटिवली। उनखां बाद में नेदर स्टूडेंट ना टीचर्स हैव टू कम लेट इन क्लास। न उस्ताद न शागिर्द खे क्लास में देरि सां अचणु घुरिजे। यानी नेदर यानी न, नेदर नार सां यूज़ थींदो आहे, एदर सां आर यूज़ थींदो आहे। यानी एदर ॿिनि जे लाइ, एदर आर यानी ॿिनि मां को हिकु, नेदर नार यानी ॿिनि मां को हिकु न, ॿिन्हिनि मां को बि न। हाणे ईच माना हर हिकु। असां ईच खे जेकॾहिं हिकिड़ो ॿियो एग्जाम्पल खणूं, इन मैथ टेस्ट ईच स्टूडेंट परफॉर्म्ड। यानी मैथ जी टेस्ट में हर शागिर्द पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारी, पंहिंजो नतीजो ॾेखारियो, बहितरी ॾेखारी। ईच माना हर हिकु, एवरी माना बि हर हिकु। इन द क्लास एवरी वन टेल अबाउट नाउन। क्लास में हर हिकु जेको न असांखे इस्म जे बारे में ॿुधायो। यानी डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन में असां जेका शइ पढ़ीसीं उहा त यानी जेको शइ शयुनि खे विराए, इहो असांजो डिस्ट्रीब्यूट प्रोनाउन। हाणे नेक्स्ट जेको असां पढ़ंदासीं, नेक्स्ट लेक्चर में असां जेका शइ पढ़ंदासीं प्रोनाउन, उहो आहे असांजो रेसिप्रोकल प्रोनाउन। रेसिप्रोकल प्रोनाउन यानी जंहिंखे असां पढ़ंदा आहियूं ज़मीर मुबादला। ज़मीर मुबादला।